टंडन जिया से जहयाती। डॉक्टर साहब, एतिरनि ॾींहंनि में हिकु लफ़्ज़ बि वाता न कढियो अथई। दवाऊं कहिड़ियूं इस्तेमालु कंदा हो बाबा? डॉक्टर साहब, हिकिड़ो हकीम मुंहिंजो दोस्त आहे, उन जड़ी बूटियुनि सां तेल तयारु करे ॾिनो ऐं कुझु कख बि ठाहे ॾिना आहिनि, उहे खारायूंसि पिया। असां इन ई ॻाल्हि में त पोइते आहियूं, जेको ॾस मिले थो उन में देरी कोन था कयूं। डॉक्टर साहब, छा था सम्झो? बहादुर, असां वटि इन ई क़िस्म जा केतिरा ई मरीज़ ईंदा आहिनि। दरअसल ही हिकु मर्ज़ न पर ज़हनी शॉक आहे, जंहिंजो सबबु को एक्सीडेंट या साम्हूं थींदड़ को हादसो आहे ऐं मरीज़ जी ज़हनियत यादाश्त ब्रेक थी वेंदी आहे। डॉक्टर साहब, हिन सां बि अहिड़ो ई वाक़ियो पेश आयो आहे। मूंखे बहादुर सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, अलाह साईं। डॉक्टर साहब, भला मुंहिंजी जी ठीकु त थी वेंदी न? अलाह बाज कंदो। ही वाक़ियो तॾहिं रिकवर थींदो आहे जॾहिं अहिड़ो को हादसो या वाक़ियो साम्हूं ॿीहर थिए। कॾहिं कॾहिं कोशिशि करण सां मरीज़ जो ज़हन कमु करणु शुरू कंदो आहे। पुराणनि जॻहियुनि या उन्हनि जॻहियुनि ते तव्हां हुनखे वठी वञो जिथे मरीज़ जी पोइ ज़िंदगी सां हुजे। बहरहाल तव्हां हिनखे हॉस्पिटल में दाख़िल कराए छॾियो, अलाह बेहतर। अदा हाशिम, अचो मां तव्हांखे दवा लिखी ॾियां। हा। मुजन साईं, हलो त हली शतरंज रांदि जा 2 हथ कयूं। राउती, छा ॾिने नकली रांदुनि खे? मुंहिंजे ज़हन में असली रांदि अची वई आहे, असली। हाणे रुगो मूंखे गोटियुनि खे फेराइणो आहे, गोटियुनि खे। हा साईं, इहा नई गोटी कुझु ॾुखी अथव। कहिड़ी? कांबू खान। मुजनि जे अॻियां केतिरा ई कांबू खान आया ऐं फूक थी उॾामी विया। पर मुजन साईं, हे कुझु मिड़ई ॿिए क़िस्म जो माण्हू अथव। जिन्सनि ऐं क़िस्मनि खे मुजनि चङी तरह परखे वेंदो आहे। कांबू खान जा पीर मुजनि जूं मौजूं न आहिनि ॾिठियूं। इन कांबू खान जे ॻोठ वञी ओताक ते एर ते डोंको हणी आयो आहियां। मुजन साईं, वॾा चवंदा वॾी मलहल आहे, ताक़त घटि, ताव ऐं अटकल कम ईंदी आहे। राउती, चवीं सच थो। तूं बि पुराणो पापी आहीं। कट को रस्तो दिमाग़ घुमाए मन को खड़ते निकिरी पवे। मुजन साईं, वो ॿुधो न अथव त अंदर कारो कां ॿाहिरि ॿोली हंज जी। हाँ, त मूंखे बि कुझु मुंहं में मिठाण रखणो पवंदो। मुजन साईं, ज़मानो ई अहिड़ो थी वियो आहे, जेकी चुल्ह ते से दिलि ते। मुजन साईं, मिठाण अहिड़ो वखर अथव जो कीली बि खाए, माकोड़ो बि खाए, त माण्हू बि खाए। कयूं था को बिलो, मन इने बहाने ॿिर मां को लौंग ऐं रेशम निकिरी अचनि। हा साईं, को पतो उछलियो त माण्हुनि खे ख़बर पवे त मुजन जूं मौजूं छा आहिनि। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियुसि लौकी। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। वियो वियो। बेखबर सोडा, थाणे ते वियो आहीं? जी बाबा साईं, वियो हुउसि ऐं शिकायत बि दर्ज करायासीं। हमले वारी? जी बाबा साईं। इहो बहितर थियो। हाणे असां ते मयार न हूंदी त असां शिकायत न कई। अरे सर, कहिड़ो हमलो? ॾे मोह सोडा, यार हिन लौंग खे सम्झाए त। लौंग जेको तव्हां मथां हमलो थियो उनजी शिकायत? हारे सर, मां सम्झी वियुसि। कहिड़ा लौंग? तूं त वतींदो सेर सपाटा कंदो। सोढल सेर सपाटो करण कोन वियो हुउसि, घर जो सामान वठण वियोसि। अरे बाबा लौंग, तोखे सामान वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ही हेॾी सारी हवेली सामान सां भरी पई आहे। इहो सामान बि त तव्हांजो ई त आहे। अरे सर, इहा ॻाल्हि बराबरि अव्हां जी सही आहे, पर सजण जी सजी बांह त माण्हू सजी त न खाईंदो। लॻे थो त तुंहिंजी तारीख़ सुतत बदली पवंदी। हमरा खे बड़े तकड़ घणी आहे। अरे सर, शादी ॻाल्हि जेकॾहिं कंहिं पोड़े सां कयो न, तॾहिं बि ख़ुशीअ मां टपा ॾींदो। हे त माशाल्लाह भलोड़ा।
हरू भरू अहिड़ी बि ॻाल्हि न आहे सोढा। वो भला साल खन डर ॾियो। अरे समूह जी ॻाल्हि ॿुधी ॻाल्हि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बहादुर खान भी खबर पई अथव? कहिड़ी ख़बर आहे साईं दाद? जल्दी ॿुधा। कमदार नबू थाणे ते वियो आहे। थाणे ते छो वियो? शिकायत दाख़िल कराइण। शिकायत छाजे बारे में? मेन मसालो इहो ॼाणायो अथई त रेशम खे लौंग भॼायो आहे ऐं पनाह वरी कांबू खान वटि वती अथई। इहा कंहिंखे ख़बर कोन्हे। पर हाणे मुजनि वारनि सां गॾु पुलिस बि उन्हनि जी ॻोल्हा जारी कंदी। इहा पुलिस त हले बि न मुजनि जे भाड़े ते थी। सॼो कमु सूबेदार सिकंदर का। जेसि ताईं इहो सूबेदार सिकंदर हिते हूंदो न इहो सिलसिलो ईअं पियो हलंदो। इहो त नबू वारे पुट ते जेका न फायरिंग थी उहा बि शिकायत शामिल कई अथनि। पर कंहिंजे ख़िलाफ़? मां सम्झां थो त उन्हनि जो इशारो असां ॾे ई हूंदो। इन करे भाउ हाशिम चयो आहे थोरो एहतियात सां कमु वठो। भला जेकॾहिं शिकायत जा एफआईआर थींदी त कोर्ट खुलियल आहिनि, ज़मानत कराए वठंदासीं। जेसी ताईं सही ख़बर नथी पए ऐं ज़मानत नथी कराइजे तेसी ताईं पासो करिजे। इन में हर्ज कहिड़ो आहे? भला जेकॾहिं छितो कुतो चक पाए त पाचो मथे करे छॾिजे। ठीकु आहे, ख़्यालु कंदासीं। पर थाणे तां ख़बर केरु आणी? उन लाइ भाउ हाशिम ॻाल्हाए छॾियो आहे। अहिड़ी ॻाल्हि थी न इतला मिली वेंदो। ठीकु आहे, विछूं सबूत न मिलणु घुरिजे। न मिलंदा ये समझ दफ़न थी विया। रेशम तूं मुंहिंजे लाइ धरतीअ जो चंड आहे। मां रेशम आहियां, तुंहिंजी रेशम। तूं वाकई रेशम आहे जंहिंजे छुहण सां हथ तिरकियो पवे। पर मां तुंहिंजो हथ नथी छॾणु चाहियां। कंडनि जी दुनिया में तूं मुंहिंजे लाइ कहिड़ो गुल आहीं जंहिंजी खुशबू सॼो तर वासे छॾे। रेशम तुंहिंजे अॻियां सभु गुल बेमाना था लॻनि। तूं त मुंहिंजे समूरी ज़िंदगी जी मेड़ी चूंडी आहे। मां सिर्फ़ तुंहिंजी आहियां, तुंहिंजी। दुनिया जे तत लहण में तूं मुंहिंजे लाइ छांवरो आहीं। अहिड़ो छांवरो आहीं जिथे माण्हू वञी थक बनी सघे। इन लाइक़ बि तो सम्झो आहे मूंखे रेशम। मां बि ॾाढो थकिजी पियो आहियां। हयाती जूं के घड़ियूं मां सुख सां गुज़ारण थो चाहियां। हिन कंडनि जी सेज खे मां शादीअ जी सेज बणाइण थो चाहियां। जाफर सिकंदर साहब आया अंदर? बिल्कुल साहब आए, पर साहब थोरो मसरूफ आ। केड़ो कम आ? तुझे बुधाना जड़ो ना है, ऑफिसर के बुधाबो। चंगो, तू बाहर हली 2 मिनट इंतजार कर, मां साहब के इतला तो कया। जी छातो जाफर है? हम मुझे बुता ते टिंडी तो चढ़न नहीं। वन्य जवानी त न हुकमदार आयो आ। अरे टिंडिड़ियों न चढ़नी खणी माकोड़ा, साहब जो हुक्म आ। अच्छा जाफर यो हुकुम नबू कमदार अलावा है। अरे न बने तू को एसपी या आईजी या छाही। हल बाहर वनी इंतजार कर 2 मिनट। ठीक है, हम बाहर इंतजार कया तो बुधा जा जरूर। हां हां हल बुधाइंदो मास। छटो जो बिठो आ असे बुता ते टिंडी तो चारे हद भर थी आयो साहब साहब। सिगरेट को कशना खबर साहब के बुधाई। अरे बाबा सिगरेट पीण दे। साहब के तू ना है वणंदो तकड़ न कर। जे मां हाणे वियुमि न त ही सिगरेट ज़ाया थी वेंदो। जाफर
नबू कमदार के सुञाणी जो ये बात फाड़े न गाला जन्म जे पुत्र ते चिंटियूं चढ़ियूं तो मन थाने में वॾो कम थींदो। अड़े भली त पटनी वञ भला सब ॾाढो कम थो करे अंदर अचां। ठीक है मोकली ये सब हाणे वञा हाणे वञ साहब चए तो मोकलीस। न तूं मूंखे अञा ॿीहारे बीठो हुजे त कूल त लहराई ॾियईं। हालत ॾिस वाह सूबेदार साहब वाह और हिकिड़े फूल ॾियार कहिड़ो माण्हू ॿीहारे छॾियो अथई जो कलाक जा कलाक मूंखे ॿीहारे बीठो आहे ऐं त कंहिं ॾींहं खां पियो ॻाल्हाए। कीअं आयो आहीं? शिकायत दर्ज करण आयो आहियां शिकायत। टाइम कोने हल। सूबेदार साहब चई छा थो हुयो टेम न आहे तो वटि नबू कमदार शिकायत जे लाइ। याद कर नबू कमदार उन ॾींहुं छा चयो हुई? छा? हाणे हल हल ॿाहिरि हल। वाह ये बात पता छा थो ॾिसी मूंखे बेबड़ी आ ड्रेस ऐं मुंहिंजो प्यार अॼु त सफ़ा ॿाहिरि मुल्क जी परी पई थी लॻी। तोखे त मुंहिंजो ख्याल ई कोन थो अचे ये ड्रेस मूं पंहिंजे हथनि सां ठाही आहे। मूंखे तुंहिंजो हर वक़्तु ख्याल आहे निंड में बि ऐं सुजाॻ आहियां त बि हेॾां होॾां ख़्वाबनि में ख्यालनि में तूं यादि आई बेबड़ी। प्यार वारो माण्हू चाहींदो आहे त मां कहिड़ी सूखड़ी पेश कयां पर तूं हिन महिल ताईं मूंखे हिकिड़ी पोती बि वठी न आहे ॾिनी। अॼु मां लाले गुल खान सां ॻाल्हायां थो वॾो पटको ॿधी साइकिल ते ईंदो आहे ॼण जंड मथे ते पियो अथसि इन सां मां अॼु ॻाल्हायां थो तोखे कपिड़ा वठी थो ॾियां गुल खान खां सॼे साल जा कपिड़ा वठी थो ॾियां तूं हुकुम कर मुंहिंजी बेबड़ी जेको कपिड़ो बचे त बेगे जे शापरनि लाइ हिकिड़ी चडी ठाराए छॾिजां। ये पठाणनि वारा लुंडिया कपिड़ा आऊं कान पाईंदी मैं। हट जी दुकान जी ॻाल्हि कर मुंहिंजो अलाए कंहिं मिल जो ज़िक्र थी करी अलाए छा। वाह हट ॿारहाड़ीअ में हूंदा आहिनि। गुटकू 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 ऐ गुटकू पक पक गुटकू ॾिस बसरा ॼण पी जो मचकर ॾेसे। तोखे बि त शर्म हया न आयो अथ माण्हू वठी हाणे कढी घर में हाणे ॾिस शैतान गिरियूं कीअं थी शुरू थियनि घर जे अंदरि। बसरा लटे कपड़े में त मां गिला आहे न हिक वगे में ॿ वगा कम खर्च बाला न छी वठी बसर कोन थो सघे वरी सथा थो करे मरियड़े जो घर हलाईंदो। ही वांगण घर मां निकिरे त का ॿी भारी अचे न घर में अॼु हिन खे न छॾींदुसि। मता मता अॼु न छॾींदुसि। छॾे छॾे मां हिन लॻाई सिर खे जग ॿधी गई होए भॼी वियो न त जे टंगू ॿई भनी छॾिया असां। बसरा कचे हुजे जां पके मोचड़ा फ़कीर फिरंदा था वञनि। शैतान घर में हाणे काॾो शैतान की बि हटाईंदे। बख्शू आई छा? गुलजार तूं भला जे हिक ॿिए जे मुंहुं चढ़ी विया आहियूं त छा? मुंहिंजो मतिलबु आहे त कॾहिं कॾहिं शींहं जे साम्हूं ॿिया बि जानवर अची वेंदा आहिनि। गुलजार ॿेड़े में ॿ शींहं कॾहिं न आहिनि ठहंदा। इहो वक़्तु ॿुधाईंदो त केरु शींहं ऐं केरु गिदड़। गुलजार शींहं जे मथां बि बब्बर शींहं बि हूंदा अथई। बब्बर शींहं जॾहिं पोड़ो थींदो आहे न त वट वठी वेंदो आहे। बब्बर शेर वट ज़रूर वठंदो आहे पर ॿिए जो शिकार थियल नाहे खाईंदो। हू ॿुधो न अथई शींहं बुख मरे पर टप न चरे। टप चरण वारी ॻाल्हि जे अॻु सची न थी आहे।
त हाणे सची थी वेंदी। तूं भली केॾा बि ठेंक टपा ॾे पर बबर शेर अहिड़ो हिकु ॾींहुं शिकार कंदो जो तुंहिंजी सोच में बि न हूंदो। जॾहिं शिकार कहीं त ॾिठो वेंदो। फिलहाल त शींहं चपनि ते ज़बान फेरे आदत पूरी करे। इहो ॾींहुं ज़रूर ईंदो गुलज़ार। पोइ ॾिसूं केरु थो मांस खाए या केरु थो ज़बान फेराए। ॿिलीअ खे ख़्वाब में छीछड़ा। बुखियो शींहं जॾहिं हमलो कंदो आहे न पोइ हुनजो चंपो मण जो थी वेंदो आहे। तोलो कॾहिं शेर थियो? हिते वरी मिसाल मणनि जा पियो ॾी। जेको पराए टुकर ते टाॾू ॾींदो आहे न इन जानवर जो गोश्त न आया खाईंदो। अच खानो। अफ़ज़ल माण्हू बुख खां बसर था खाइनि वो बि कंध मां किली नथी निकिरे न। सोडा हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ। बाबा पहाको ॿुधो अथई न? कहिड़ो? इहो ई त विढ़नि सान लताड़जन कूड़ा। सोडा ॿिनि भोतारनि जे विच में भीड़ वासी असां। सूबेदार साहब मूं जो मतिलब कोन सम्झो। ॾिस सोडा हेॾा मुजन जो नंग वयल आहे। ओॾो वरी काबू खान जो ज़ोर आहे त शिकायत दर्ज कयो। सूबेदार नाजायज़ी सिर्फ़ तोखे नज़र अचे थी। हमलो थियो आहे न। मां मञा थो पर सूबेदार साहब ये फैसला सब वडन जा है। जेकॾहिं तूं थाणे ते वेही पंहिंजा फैसला पाण करी त छा कानून तोखे हिन ॻाल्हि जी इजाज़त ॾींदो? हल ठीकु आहे न ॾींदो पर अदा मूं कहिड़ो ॾोह कयो जो मुंहिंजी शिकायत DSP साहब खे थी। इहा त मूंखे ख़बर न आहे पर वॾनि का त ॻाल्हि सम्झी हूंदी न। मूंखे बि त ख़बर पवे न। हुर भर वारी साहब रुगो हलां हिकिड़े पासे छो? मूं किथे हला कई आहे? छा कयो आहे? दिलावर खे मुक़ाबिलो करे तो मुंचे साम्हूं मारियो। दिलावर त ॾोही हो उनजे मथां त केस दाख़िल आहे। उहे केस अब त तो ही दाख़िल कया हा न। भला तोते केस दाख़िल न कयुमि? तूं बि त दिलावर सां गॾु हुई। त पोइ करे छॾ। ॻाल्हि इहा कोन्हे। मूं त मीरा वारे केस खे बि पेंडिंग में रखियो आहे। बहरहाल केस दाख़िल कंदे या मां वञा? मूं मुंशी खे चई छॾियो आहे तूं वञी मुंशी खां केस दाख़िल कराए। ऐं हा सोडा थोरो ज़माने सां बि हलो। इहा ॻाल्हि मां मुराद सां करे छॾींदुसि। सोडा पैसो आहे त सभु कुझु। कंडन जी